अस्सलाम वालेकुम सलाम। अरे अब्बा रमू है छा? आवे यार रमू। ओ अब्बा रमू वे 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 अब्बा खुश आई खेरा तबियत से या गोठ दे खेर लगो पियो सफा माल मता खुश बच्चा बार सब खुश मसमो देखारियो थव वडा थंडर जागे 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 चिप तोड़ पोतो पुछाई दो हल जेको पुछा मुंह पर ते फेरे वञन। अबा गोठ में हूंदा से मूंखे याद आ तव्हां हेतीड़ा हूंदा हो हाणे त माशाल्लाह ॾाढी बची वई अथव वॾा थी आओ माशाल्लाह माशा हाणे मानी होटल तो घुरायां या घर करायां हिकिड़ो न मानी तोखे मां होटल तो खाराईंदो पर मानी तोखे VIP खाराईंदुमि। वाह 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 एहसान करे छॾी किरोड़े कुर्ब करे छॾी होटल में मानी खाराईंदे न फोन थो कयांसि न बेरे के फोन थो कयां मेज़बान हो जनेड़ा हो जन हिकिड़ो मिंट बस त कर न बाबा। हलो अबा छा हाला अबा मुंहिंजो परे खां महिमान आयो नंढो गोश्त वॾो गोश्त मच्छी मेज़बान हो जन तेड़ा हो जन बस त कर हिकिड़ो मिंट कॾहिं मानी कोन खाधी अथई छा? VIP कढ़ाई हुजे वॾो गोश्त हुजे नंढो गोश्त हुजे चिकन भी हुजे बिरयानी भी हुजे हर शइ हुजे ऐं ॿुध लीमू ज़रूरी हुजे। हाँ लीमू कोने ॾिस ऑर्डर कैंसिल कैंसिल ऑर्डर कैंसिल लीमू ना आई त कैंसिल ऑर्डर लीमे जे करे सॼो ऑर्डर कैंसिल इहो बाबा लीमू ई त कम जी शइ आहे न बाबा कैंसिल न न न न हाणे ॻाल्हि ॿुध 15 रुपए जी दाल ऐं अधु मानी जो खणी जल्दी अच महिमान आहे परे जो मुंहिंजो लीमू ना आयुसि 15 जी दाल